अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अवां जी पंहिंजी होस्ट कायनात आफ्ताब प्रोग्राम धरती जा सितारा सां गॾु। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे, असां हर हफ़्ते कंहिं न कंहिं अहिड़े सितारे वटि मौजूदु हूंदा आहियूं जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन हूंदो आहे। नाज़रीन, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियूं, मौजूदु आहियूं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इब्राहिम हैदरी मलीर कराची चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो साहब सां। मिलंदासीं नज़ीर अहमद भुट्टो साहब सां, कंदासीं खोड़सारी वारी। जी नाज़रीन, मौजूदु आहियूं पंहिंजे अॼु जे सितारे नज़ीर अहमद भुट्टो साहब सां। जी नज़ीर अहमद साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां। नज़ीर साहब, पैदाइश किथां जी आहे? पैदाइश मुंहिंजी घोटकी डिस्ट्रिक्ट, उन वक़्त में तहसील घोटकी हूंदो हुयो। नंढपण किथे गुज़रियो? नंढपण घोटकी। तालीम केतिरी हासिल कई? जी। पढ़ाई में होशियार हुया या शरारती हुया? ॾाढो होशियारु हुयुमि ऐं क्लास में हमेशह मुंहिंजी पोजीशन रही आहे। मतलब पोजीशन होल्डर रहा है। भाउ भेण केतिरा आहियो? 4 भाउर आहियूं ऐं 2 भेणियूं। तव्हां कहिड़े नंबर ते आहियो? मां सभिनी खां वॾो। सभिनी खां वॾा आहियो। सियासत में अचण जो शौक़ु नंढपण खां हुयो या कंहिंखो इंस्पायर थी करे आहियो? सियासत असांखे पैदाइश में मिली। जीअं असां उन घर में पैदा थियासीं, जीअं भुट्टो जो नालो वालिद साहब घोटकी जो उन वक़्त में उशल ज़कात हूंदी हुई, घोटकी जो चेयरमैन रहियो ऐं मूंखे पैदाइश खां ई जीअं भुट्टो जो नालो घर में मिलियो ऐं पोइ सियासत स्टार्ट खां ई पैदाइश खां वठी घर में सियासत मिली ऐं उनखे अॻिते हलायोसीं। अच्छा नज़ीर साहब, असां अक्सर ॾिठो आहे तव्हां हमेशह एक्टिव रहिया आहियो। हाणे जेको तव्हां टाउन चेयरमैन थिया आहियो त उन जो सबबु छा आहे? टाउन चेयरमैन मां पीपल्स पार्टी जो जियालो आहियां ऐं असां सभ खां पहिरें पीपल्स पार्टी जी जेकी हुकुम हूंदो आहे, पीपल्स पार्टी जी क़यादत जो जेको आर्डर हूंदो आहे या पीपल्स पार्टी जे हक़ में बहितर हूंदो आहे, उहो हमेशह जियाला असांखे इहा न हूंदी आहे कि टाउन चेयरमैन हुजूं या का ॿिए उहिदे ते हुजूं। सो मां एक्टिव कारकुन रहियो आहियां, एक्टिव उहिदनि ते रहियो आहियां। तो टाउन चेयरमैन मां हिन टाइम थियो आहियां, हिन खां पहिरें बि मां इलेक्शन खटियो आहिनि। अच्छा, उन खां अॻु में तव्हांजी जेका पोस्टिंग आहे या तव्हां उन खां अॻु में छा कंदा रहियो जॾहिं तव्हां टाउन चेयरमैन थियो? उन खां पहिरें मां शुक्र अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी जे सुठे उहिदनि ते रहियुमि। मां यूथ में PS जे उहिदे खां शुरू, पोइ डिस्ट्रिक्ट जो वाइस प्रेसिडेंट यूथ रहियुमि, उनखां पोइ मदर पार्टी जो डिस्ट्रिक्ट जो वाइस प्रेसिडेंट रहियुमि, डिवीज़न में उहिदेदार रहियुमि ऐं उनखां पोइ जेको आहे सो मां 2015 में बग़ैर मुक़ाबला कराची में मां UC जी इलेक्शन खटी ऐं डिस्ट्रिक्ट मेंबर रहियुमि ऐं उनखां पोइ मां जेको आहे सो फिशरी डिपार्टमेंट में मां एडवाइज़र रहियुमि। सो काफ़ी उहिदनि ते पीपल्स पार्टी जे उहिदनि ते रहियुमि ऐं टाउन चेयरमैन त हाणे थियमि। छा एज हुई तव्हांजी जॾहिं तव्हां सियासत तरफ़ आयो? मुंहिंजी एज 24-25 साल खां मां उहिदनि ते रहियुमि, यूथ में उहिदेदार रहियुमि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, यूथ जी उमिरि में ई यूथ जो माण्हू उहिदेदार रही सघे थो। यूथ जो उहिदेदार रहियुमि। इन एज खां ई असांजी सियासत एक्टिविटी जेकी आहे उहा मलीर में रही ऐं मलीर खां ई असां सियासत शुरू कई। जेके बि स्टार्ट वरितासीं सभु मलीर खां। सियासत में पंहिंजो इंट्रस्ट आहे या हिकिड़े फैमिली बैकग्राउंड जे करे? पंहिंजी इंट्रस्ट ज़रूरी आहे। फैमिली त जेको असांखे बैकग्राउंड में मिलियो उहो त मिलियो, ज़रूरु मिलियो, लेकिन यूथ खां वठी एक्टिव हुयुमि ऐं पंहिंजी दिलि चाहियो त सियासत कजे ऐं पीपल्स पार्टी जुल्फ़कार अली भुट्टो एडियल हुयो ऐं उन शइ खे खां पोइ मोहतरमा खे ॾिठोसीं ऐं बिलावल साहब खे ॾिठोसीं। तो सियासत मूंखे इबादत जी तरह समझ ईंदी आहे कि सियासत इबादत आहे जेकॾहिं सही तरीक़े सां केरु करे था। अच्छा नज़ीर साहब, इब्राहिम हैदरी मलीर ज़िले जो पुठिते पयल इलाइक़ो आहे, अवां कीअं था कमु कयो? छा इम्प्रूवमेंट कई अथव इब्राहिम हैदरी टाउन में? इब्राहिम हैदरी टाउन जेको आहे उहो मलीर जो सभ खां वॾो टाउन आहे ऐं इब्राहिम हैदरी टाउन शहरी ऐं देही ॿिनि हिस्सनि में आहे ऐं साहिली पट्टी बि इब्राहिम हैदरी टाउन में अचे थी। सो असां इब्राहिम हैदरी टाउन जे लाइ जेको असां मेंबर आहिनि असांजा,
उन खे ॿिनि हिसनि में शहरी पट्टी जी अलॻि डिमांड आहे ऐं जेकी असांजी साहिली पट्टी आहे उनजी अलॻि डिमांड आहे। सो उन हिसाब सां असां उन ॿिन्हिनि शयुनि खे ॾिसूं पिया। असांजो ट्रांज़िशन पीरियड हाणे ख़तमु थियो आहे, उन ते जेके शयूं जहिड़ी तरीक़े सां रिक्वायरमेंट आहिनि इलाइक़े वाइज़ उहे कंदासीं। ऐं मुंहिंजी सभ खां पहिरियों इहा सोच आहे, जेको पीपल्स पार्टी जो नारो बि आहे, एजुकेशन ऐं हेल्थ ऐं पाणी। छो जो मां सम्झां थो त पाणी ऐं एजुकेशन हेल्थ इहे असांजी बुनियादी ज़रूरतूं आहिनि। सो उन्हनि ते असां ज़्यादा कमु कयूं पिया। बाक़ी जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खे बि ज़रूरत जे हिसाब सां जेकी शयूं हूंदी उनखे अॻिते कंदासीं इंशाअल्लाह। अव्हांजो स्टाफ जेको कमु करे रहियो आहे, छा अव्हां उन मां मुतमइन आहियो? हा, ठीकु आहे। स्टाफ जी कमांड ठीकु हुजणु खपे, स्टाफ खां कमु वठण जो तरीक़ो हुजे। मां तमामु वॾी फर्म हलाए चुकियो आहियां। इन टाउन चेयरमैन खां पहिरें मां स्पोर्ट कल्चर ऐं वेलफेयर जो चेयरमैन रहियो आहियां। सो मूंखे ख़बर आहे कि कीअं कमु कजे। ऐं मां हिकिड़ी कंपनी आहे मुंहिंजी जेकी पाकिस्तान में ऐं ॿाहिरि कमु करे पई, उहो इलाही तमामु घणा मुलाज़िम 5-7 हज़ार माण्हू आहिनि जंहिंखे असां हलाए चुका आहियूं ऐं उनजी जेकी एडमिनिस्ट्रेटर आहे उनखे ॾिसी चुका आहियूं। सो असांखे उहे हलाइण खां पोइ ही जेके दोस्त आहिनि एॾो कोन्हे, पर उन्हनि खे हलाइण जो तरीक़ो आहे। असां सम्झूं था त कमज़ोरियूं सभिनी में हूंदियूं आहिनि ऐं जेको मां चाहियां थो 100% कोन हूंदो। इलाही सारा मसइला आहिनि जेके माण्हुनि में नौकरियुनि जो घटि अचण या ॿिया शयूं काफ़ी आहिनि, पर उमेद इहा आहे कि हुननि खे जेकॾहिं तरीक़े सां हलायो वेंदो ऐं मां कोशिशि कयां थो सभिनीनि ऑफिसरनि खां कमु वठिजे, पर मां सम्झां थो त मूं वटि टीम सुठो कमु करे पई। इन खां अॻु में बि जीअं तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि जा तव्हां चेयरमैन रहिया आहियो, तव्हां सभिनी मां रिलैक्स पाण खे किथे महसूसु कयो? मां सम्झां थो त रिलैक्स जेको आहे कमु करण वारे माण्हू खे त रिलैक्स महसूसु कोन कंदो। ऐं सभ खां वधीक जेको मां सम्झां थो त उहो टाउन में जेको आहे सो टफ आहे। टाउन इन जे करे टफ आहे त ॿी जेकी सीट हूंदी आहे उहा हिकिड़े फ़ैसिले ते हूंदी आहे ऐं टाउन जेको आहे उहो मेंबर हूंदा आहिनि टाउन जा ऐं ऑफिसर हूंदा आहिनि। पोइ वरी अवाम जो हिकिड़ो ज़रूरत हूंदी आहे ऐं अवामी नुमाइंदगी करणी पवंदी आहे। मां सम्झां थो त सभिनी जेके मां पोस्टुनि ते रहियुमि सभिनी खां टफ जेकी पोस्ट आहे, अगरि कमु कजे त न कजे त पोइ ईज़ी आहे सभ खां वधीक टाउन। लेकिन मां सम्झां थो टाउन में महिनत करण जी ॾाढी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजो टाउन जेको आहे उन में इलाही ज़रूरत आहे कमु करण जी ऐं असांखे महिनत करण जी अञा ज़रूरत आहे। मां सम्झां थो त हीउ टफ आहे ऐं इनशाअल्लाह हिन खे टफ खे ईज़ी कंदासीं। महांगाई जे मुतालिक़ मां छा चवणु चाहींदा? महांगाई ॾाढो असरु आहे पाकिस्तान जे अंदरि। महांगाई हर माण्हू महांगाई खां परेशान आहे, पर जेकॾहिं जमहूरी हुकूमत ईंदी ऐं जंहिंखे जमहूरी फ़ैसिला करण जो हक़ु हूंदो ऐं जंहिंखे अवामी मैंडेट मिलंदो, उहा हुकूमत मां सम्झां थो पीपल्स पार्टी जी हूंदी। जेकॾहिं वाकई पीपल्स पार्टी खे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे इहो सेरो सॼो उनजे वज़ीर आज़म थियो ऐं असांखे पीपल्स पार्टी खे गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट ऐं सूबाई गवर्नमेंट मिलियूं त पोइ महांगाई में मूंखे लॻे थो त असां कंट्रोल करण में कामयाबु वेंदासीं। पर हिन टाइम ॾाढी महांगाई आहे ऐं उन में असां माण्हुनि वटि जॾहिं वञूं था त सभ खां वॾो सुवाल इहो महांगाई जो आहे। महांगाई ॾाढो पाकिस्तान जे अंदरि तमामु घणी महांगाई। नज़ीर साहब, औलाद केतिरो आहे? मूंखे 6 औलाद आहे। औलाद में को सियासत तरफ़ अचणु चाहे त तव्हां इजाज़त ॾींदा? अञा ताईं त कोन सोचियो आहे। मुंहिंजो पुटु कंदो, पर वक़्त जे हिसाब सां उहो अञा तालीम करनि पिया, उमिरि उन्हनि जी नंढी आहे। सो वॾो में वॾो पुटु मुंहिंजो जेको आहे 16 साल जो आहे। इन जे करे मां सम्झां थो त अञा उन्हनि खे जज़्बो आहे। मुंहिंजे घर जे अंदरि मुंहिंजी नंढड़ी न्याणी आहे, मुंहिंजो नालो आहे आयत ऐं हिकिड़ी न्याणी जो नालो आहे बख़्तावर। सो उहा ॾाढो सियासत खे ऐं बिलावल साहब खे ॾाढो पसंदि कंदी आहे ऐं जॾहिं बिलावल साहब जी तस्वीर या मूंसां गॾु वीडियो या का शइ हलंदी आहे त उहो फ़ौरन बार बार उनखे ॾिसंदी आहे ऐं उहो इन शइ ते उहो नारा हणंदी आहे। ॿार आहे बिल्कुलु। सो इहो त जंहिं जे घर में सियासत हूंदी आहे, सुबुह शाम उहा एक्टिविटी नज़र ईंदी आहे। दोस्त आया, माण्हू आया, पार्टी जा माण्हू आया, कॾहिं नारा लॻा गेट ते, कॾहिं को गुल पाराइण आयो, कॾहिं को उहिदा थिया त उन ते माण्हू मुबारकबाद ॾियणु आया। त
त उहा एक्टिविटी ॾिसी करे ॿारनि में त जज़्बो हूंदो आहे, पर अॼु ॾींहुं ताईं इन्हनि जी एॾी उमिरि कोन्हे त जंहिंखे का सीट जेके आहे सो अॻिते तयारु थियनि। सो सियासी आहियूं ऐं सियासत में तमामु एक्टिविटी घर में आहे, त तमामु सियासत जो जेको शौक़ु आहे उहो सभिनी खे आहे। अच्छा, ॿारनि में घणो नियाणियुनि सां अटैच आहियो या पंहिंजे पुटनि सां? ॿार सभई प्यारा हूंदा आहिनि, सो मुंहिंजे ख़्याल में मां सभिनी खां वधीक अटैच ॿिनि ॿारनि सां घणो आहियां। नंढड़ी मुंहिंजी आहे जेकी आयत नालो आहे, उहा तमामु नंढड़ी आहे, उन सां अटैच ज़्यादा आहियां, बाक़ी पुटनि सां बि उन जेतिरो ई आहे। अगरि अकेला हूंदा आहियो त छा सोचींदा आहियो? मां जॾहिं अकेलो थींदो आहियां त मां पंहिंजे गुज़िरियल वक़्त मां कुझु सिखंदो आहियां ऐं जेकी शयूं मुश्किल थियूं ऐं दोस्तनि कंहिं वफ़ा कई या न कई उन्हनि खे यादि करे ऐं अॻिते जे वक़्त खे उन सां मैच करे पोइ मां सोचण जी कोशिशि कंदो आहियां। ज़िंदगी खे प्लान करे हलंदा आहियो या बस? हा, सुठो सवाल आहे। प्लान ख़ासि करे कॾहिं कंदा आहियूं, पर मुंहिंजो प्लान जेको हूंदो आहे उहो 80% कामयाबु वेंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़ानदान जे अंदरि आहे कि तव्हां जेको चवंदा आहियो, ऐं मां हमेशह पंहिंजे ख़ानदान जे अंदरि ॻाल्हि वॾी रखंदो आहियां त हीअ ॻाल्हि करणु खपे। सो उन वक़्तु घणनि दोस्तनि या घणनि फैमिली जे मेंबरनि खे उहा मुमकिन नज़र कोन ईंदी आहे, लेकिन बाद में जॾहिं उहा मुमकिन थींदी आहे ऐं थी वेंदो आहे त उन्हनि तव्हां इहो ॾाढो सुठो सोचियो ऐं एॾी ॻाल्हि थी वई। फिल्मूं ॾिसंदा आहियो? तक़रीबन मूंखे कोई 20 साल थिया हूंदा मां फिल्म कोन ॾिठी आहे। शौक़ु थींदो आहे, पर ॾाढो मसरूफ़ आहियां। घर जो बि मां पंहिंजे ख़ानदान जी मुंहिंजे मथां पग आहे ऐं 2-टे डिस्ट्रिक्ट आहिनि जंहिंजी पग आहे मुंहिंजे मथां। उहा ख़ानदानी पग जी रवायत असां वटि सिंध में उन रवायतनि खे बि निभाइणो पवंदो आहे ऐं पीपल्स पार्टी जी बि इज़त हमेशह ॾिसणी पवंदी आहे। ऐं उनखां पोइ पंहिंजी मसरूफ़ियात जेकी बिज़नेसमैन आहियां मां, उन मसरूफ़ियात जे करे दिलि चवंदी आहे त कुझु एक्टिविटी कजे, दिलि चवंदी आहे कि ईज़ी रहिजे, पर मां तमामु कॾहिं बि फिल्म या ड्रामो वक़्तु मूंखे कोन मिलंदो आहे। ॾिसण जो शौक़ु थींदो आहे, पर मुश्किल आहे। यज़ीर साहब, एतिरो बिज़ी शेड्यूल रहियो आहे अव्हांजो, त छा फैमिली खे टाइम ॾेई सघंदा आहियो? इहा तव्हांजी जेको सुवालु आहे सही आहे कि मूंखे हर वक़्तु मुंहिंजी फैमिली इहा ई चवंदी आहे कि तव्हां टाइम नथा ॾेई सघो ऐं मूंखे टाइम में ॾियण में तकलीफ़ आहे ऐं घर वारनि खे हमेशह इहा शिकायत रहंदी आहे त तव्हां टाइम नथा ॾेई सघो। सो हक़ीक़त आहे कि मां टाइम नथो ॾेई सघां। हल करण जी कोशिशि कई? कोशिशि त मां कंदो आहियां, लेकिन हिकिड़ी मां तव्हांखे थोरी मिसाल ॾियां। हिकिड़े इतवार जे ॾींहुं मुंहिंजी मीटिंग हुई, ऑफिशियल मीटिंग। इतवार जे ॾींहुं छुटी हुयो, पोइ बि मां मीटिंग घुराई ऐं उन मीटिंग में टाउन जा ऑफिसर आया हुया, मूंखे बजट करिणो हुयो। सो मां उन ते वर्किंग कई पे, सभु शइ मां पाण ॾिसंदो आहियां। ऑफिसरनि सां वेही हर ॻाल्हि खे मां पाण निगरानी कंदो आहियां, हर शइ खे नोट कंदो आहियां, कमु पाण वेही कराईंदो आहियां। सो इतवार जॾहिं घर में मुंहिंजी मीटिंग हुई, उन ॾींहं ते मां जॾहिं ऑफिसरनि सां वेठो हुउमि त मथां मुंहिंजी मुलाज़िमा मुंहिंजी मासी आई ऐं चयईं त तव्हांजी ससु खे अटैक थी पियो आहे। हाणे मां उहो कन में ॿुधो ऐं उन्हनि खे चयमि त ठीकु आहे, फैमिली खे चओ त तयारु थी मां मीटिंग ख़तमु कयां थो। सो थियो इहो त मीटिंग जे दौरान ई मुंहिंजा घर वारा तयारु थी आया ऐं उहे गाॾी में वेठा, उहे डॉक्टर वटि पहुची विया। मां मीटिंग जारी रखी। ऑफिसरनि खे फील करणु कोन ॾिनमि त एॾो वॾो को मसइलो थियो आहे ऐं असांखे हीअ तकलीफ़ आहे। जॾहिं शार्ट करण जी कोशिशि कई मीटिंग खे मां, मुंहिंजी फैमिली उहो डॉक्टर ताईं, हॉस्पिटल ताईं पहुची वई। मुंहिंजे घर वारा हॉस्पिटल, मुंहिंजी वाइफ पहुची वई। त बाद में मां ऑफिसरनि खे ॿुधायमि त हीअ मसइलो थियो, लिहाज़ा महिरबानी करे तव्हां हिते मानी खायो ऐं मां निकिरां पियो। त उते हिकिड़ी लेडीज़ हुई जेकी अकाउंटेंट आहे, असां वटि अकाउंट ऑफिसर आहे। उन खे ॾुख थियो। उन चयो त हेॾी वॾी ॻाल्हि, तव्हां असांजी मीटिंग कंटिन्यू कई ऐं उनखे तव्हां डिस्टर्ब बि न कयो ऐं कीअं तव्हां दिलि में बर्दाश्त करे इहा मीटिंग कंदा रहिया। सो मां चयुमि त मुंहिंजे मथां अहिड़ा इम्तिहान अची चुका आहिनि ऐं मां पंहिंजे कम जे अंदरि कॾहिं बि उनखे रस्ते में न छॾींदो आहियां ऐं उनखां पोइ उन ॿिए कम ते बि मां टाइम ॾींदो आहियां। सो अहिड़ा इशू मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजी फैमिली सां थिया ऐं पोइ बि मां फैमिली वटि कोन पहुची सघियुमि।
ऐं मुंहिंजी ससु हाणे फौत थी वई। जहिड़े टाइम तकलीफ़ ज़्यादा वधी वियसि पोइ बि मां उनजे मुंहिंजे ॿारनि घर वारनि जी ख़्वाहिश कि तव्हां हलो, ऐं उन बि चयो त मां मूंसां ॾाढी अटैच हुई, तव्हां पहुचो। पर जहिड़े टाइम मां वयुमि त 5 मिंट मूंखां अॻु मुंहिंजो साह निकिरी। सो अहिड़े तरीक़े सां घर वारनि जी शिकायत जाइज़ आहे, कोशिशि कंदो आहियां, पर उन्हनि जो हक़ जेको टाइम ॾियण जो आहे उहो पूरो कोन थो ॾेई सघां। छो जो जेकॾहिं उन्हनि खे ॾियां थो त शायदि अवाम जो जेको टाइम आहे, जेकी अवाम जी मूं में उमेदु आहे ऐं माण्हुनि जी उमेदु आहे ऐं पीपल्स पार्टी जी उमेदु आहे, उहा शायदि ओतिरी वधीक आहे जेकी मूंखे इन कमनि में ओतिरो वञणु कोन थी रहे। अहिड़ा इशू मूंसां 2-3 थिया आहिनि। मां ख़ैबर पख्तूनख्वा में जलसो हुयो चेयरमैन साहब जो, मां उते वेठो हुउमि। जलसे में ई मूंखे कॉल आई त तव्हांजी कंपनी में 95 लख या 98 लख जेको डकैती थी आहे, जेकी तनख़्वाह वञे पई मुलाज़िमनि जे प्रोजेक्टनि ते तनख़्वाह वेंदी आहे, उहा तनख़्वाह वञे पई, रस्ते में डकैती थी वई, फायरिंग बि थी आहे ऐं तव्हांजे डिपार्टमेंट खां उहे पैसा कैश फुरिजी बि विया आहिनि। त मां उते मूंसां गॾु दोस्त हुया डिस्ट्रिक्ट मलीर जा, ऐं उते वेठो रहियुमि। पूरी स्पीच चेयरमैन साहब जी ॿुधी ऐं पूरो प्रोग्राम अटेंड कयो। जहिड़े टाइम प्रोग्राम ख़तमु थियो त मां मूंसां गॾु डिस्ट्रिक्ट जा उहिदेदार हुया, उन्हनि खे चयुमि यार मां दोस्त निकिरां थो, छो जो हीउ इशू थियो आहे ऐं उते काफ़ी फायरिंग थी आहे ऐं गाॾी ते बि फायर थिया आहिनि, मुंहिंजे कंपनी जे माण्हुनि सां मसइलो थियो आहे। हुननि दोस्तनि बि मूंखे इहो चयो, जेसिताईं तव्हां एॾो जो मसइलो थियो तव्हां ईज़ीली फ़ोन बि ॿुधो ऐं असां सां गॾु वेठा रहियो, तव्हां खे उन टाइम अहिड़ो को रिएक्ट नज़र न आयो, अहिड़ी का तव्हां में फीलिंग नज़र न आई कि तव्हां सां हादसो अहिड़ो घर मतिलबु कंपनी जे अंदरि ऐं माण्हुनि ते फायरिंग। सो मां अहिड़ा कम, अहिड़ियूं शयूं जेको आहे सो तमामु घणी जॻहियुनि ते बर्दाश्त करे, मूं में इलाही इहो आहे कि ॻाल्हि ॿुधण खां पोइ दिलि में बर्दाश्त रखंदो आहियां ऐं उनखे उन टाइम जे वक़्त जे हिसाब सां उनखे हलाए अॻिते हली मां उनजो फ़ैसिलो कंदो आहियां। सो इहे ॿई जवाब हुया, असां सां अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। नज़ीर साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम धरती जा सितारा में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भली कार चवंदासीं। नज़ीर अहमद साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। जी नज़ीर साहब, इहो ॿुधाइजो त पीपल्स पार्टी खे मुस्तक़बिल में कीअं पिया ॾिसो? महिरबानी। पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल हमेशह रोशन रहियो आहे। पीपल्स पार्टी पाकिस्तान जी ज़मानत आहे ऐं मां सम्झां थो त जंहिं माण्हुनि सोचो ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे जॾहिं शहीद कयो वियो त माण्हुनि जी सोच में इहो हुयो त पीपल्स पार्टी ख़तमु थी वेंदी ऐं पीपल्स पार्टी कुझु बि न रहंदो। सो उहो टफ टाइम हुयो ऐं वॾी ॻाल्हि हुई कि उन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि हिकु लेडीज़ ऐं उमर बीबी बेनज़ीर साहिबा जी बिल्कुलु ॿार ऐं कंहिं शइ जे अंदरि मतिलबु एतिरी ॾुखी वक़्तु हुयो ऐं ॾुखिया हालात ऐं उन हिकिड़े आमिर जो दौरु उहा एतिरो अॻिते हली ऐं उनखे एतिरा ॾुख ॾिसणा पिया त उहा पीपल्स पार्टी जंहिं सोचो ख़तमु थी वेंदी, उहा उन्हनि जो ख़्वाबु अधूरो थियो ऐं बीबी जो दौरु जॾहिं आयो त कोने कोने खां माण्हू आया ऐं बीबी सां गॾु बीठा। उनखां पोइ वरी जॾहिं बीबी मुहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी, उन वक़्तु बि इहो ई सवाल थियो त पीपल्स पार्टी ख़तमु थी वई ऐं हर माण्हू जी ज़हन में रोअण ऐं सोच मफ़लूज थी वई हर इंसान कि बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थी वई, पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़तमु थी वेंदी। सो उन वक़्तु मां धनशमंदी जो जेको मुज़ाहिरो कयो ऐं पाकिस्तान जे लाइ ऐं पीपल्स पार्टी जे लाइ, ख़ासि करे सभ खां ज़्यादा पाकिस्तान जे लाइ, आसिफ़ अली ज़रदारी साहब को चेयरमैन जेको चई त पाकिस्तान खपे ऐं पोइ असां पाण मायूस हुयासीं, उहा पीपल्स पार्टी वरी पंहिंजे ट्रैक ते चढ़ी ऐं पीपल्स पार्टी उहे कमु कया वरी नए सिर 18वीं तरमीम ऐं स्टील मिल जे मुलाज़िमनि खे पको करणु, PI जे मुलाज़िमनि खे पको करणु, इनकम सपोर्ट, इहे जेके
चाइनीज़ जा प्रोजेक्ट तव्हां ॾिसो पिया, इहे सभु जेके सीपेक आहे इहे अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आंदियूं। ऐं जॾहिं पीपल्स पार्टी खे इक़्तिदार मिलियो, बिल्कुलु मुल्क जो हालात ख़राबु हूंदो आहे उन वक़्तु मिलियो। सो हिन वक़्तु बि ईअं थियो, मुल्क बाक़ाइदा बाह पई भरे मोहतरमा जी शहादत खां पोइ, पर उहो पेरनि ते बीठो ऐं उहो मुल्क अॻिते हलियो ऐं पीपल्स पार्टी संभालियो। ऐं उनखां बाद ॿिया दौर बि तव्हां ॾिठा। ऐं हाणे वरी अञा मूंखे वधीक उमेदु आहे पीपल्स पार्टी जी क़यादत में, उनखां बि वधीक। छो जो मां सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि नौजवान जो रेशो सभु दुनिया में सभ खां घणो पाकिस्तान में नौजवान आहे, छो जो असांजो नौजवान मुल्क आहे। सो नौजवान जी क़यादत जेकी आहे उहा तमामु घणी ज़रूरत आहे पाकिस्तान खे। हिकु त नौजवान ऐं ॿियो ॿाहिरि खां पढ़ी आयल, ॿाहिरि जी दुनिया खां बि वाक़ुफ़ु, पाकिस्तान जी अवाम खां बि वाक़ुफ़ु। सो बिल्कुलु अजनबी न आहे ऐं उहो बाक़ाइदा उन गोद में ऐं उन घर में तरबियत वरिती आहे। थोरो मिसाल तव्हांखे ॾियां त जेको बिलावल साहिबु वज़ीर ख़ारजा थियो, भुट्टो साहिब बि पहिरीं वज़ीर ख़ारजा थियो ऐं बिलावल साहिब बि वज़ीर ख़ारजा पहिरियों थियो। सो इन वज़ीर ख़ारजा जे थोरे दौर में न सिर्फ़ पाकिस्तान पर दुनिया जे मुमालिक जेके आहिनि उन्हनि मञियो आहे त हीउ नौजवान वज़ीर ख़ारजा थियो आहे, त हीउ एतिरो ॼाणे थो ऐं हेतिरो जेको आहे सो इन में आहे। ऐं ॿाहिरि वञी बिलावल साहिबु इहा ॻाल्हि कई त मां जॾहिं ॿाहिरि आयो आहियां त मां इमरान ख़ान जी ॻाल्हि उन तरीक़े सां कोन कंदुमि, मां पाकिस्तान जो केस विढ़णु आयो आहियां। ॿिया लीडर विया ऐं उन्हनि वञी हिक ॿिए जी शिकायत कई ऐं कंहिंजी पाकिस्तान जी आज़ारी दिलि आज़ारी माण्हुनि जी थी। सो बिलावल साहिब में उहे गुर आहिनि। मां सम्झां थो पीपल्स पार्टी खां बग़ैर पाकिस्तान जी सियासत ईअं आहे जीअं सम्झो कि न हुजण जे बराबरि। तो पीपल्स पार्टी जो रोशन बिल्कुलु आहे ऐं बिलावल साहिब खां बग़ैर कोई लीडरशिप न आहे जेको पाकिस्तान खे अॻिते खणी हली सघे। अच्छा नज़ीर साहब, जीअं तव्हां ॿुधायो तव्हांखे टाइम न हूंदो आहे, तव्हां फिल्मूं न ॾिसंदा आहियो, कॾहिं पंहिंजे नंढपण में या जॾहिं एतिरा बिज़ी न हुयो त कोई अदाकार या कोई अहिड़ी अदाकारा पसंदि आई? हा, हक़ीक़त आहे, ॾिठियूं सिर्फ़ु फिल्मूं बि। सो मूंखे पाकिस्तानी अदाकारा मां रीमा जी अदाकारी पसंदि हुई ऐं इंडिया मां जेको आहे सो जोई चावला जेको आहे सो मूंखे अदाकारा पसंदि हुई। सो उन वक़्त में सिनेमाऊं हूंदियूं हुयूं ऐं मां कराची आयुमि त सिनेमा ते बि असां वियासीं, ॾिठियूंसीं। सो मुस्तफ़ा कुरैशी हुयो आख़िरी टाइम मुस्तफ़ा कुरैशी जो, पर पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री में मुस्तफ़ा कुरैशी जी मूंखे सुठी अदाकारी लॻी। घुमणु फिरणु पसंदि आहे? हा आहे, पर उहे शयूं मूंखे पसंदि आहिनि जेके सम्झो कि हर घर जे अंदरि बि मूंखे इहो सुवालु थींदो आहे कि हलूं पाण कंहिं शहर जी इलाइक़े खे या कंहिं पॉइंट ते ॾिसजे, ऐं मां हमेशह उन जॻह ते वञणु पसंदि कंदो आहियां जीअं हरियाली हुजे, जीअं कश्मीर हुजे या इस्लामाबाद हुजे या सिंध जे अंदरि जिथे फार्म हाउस ऐं उते दरख़्त हुजनि या अहिड़ी शइ जेके आलूदगी खां पाक हुजे, उन में मां विहणु पसंदि कंदो आहियां। ऐं उन में अकेलाई ऐं उन में जेको आहे सो जिते शोर शराबा न हुजे, मां नंढपण खां ई शोर शराबा खां ऐं सुकून सां अहिड़ी शयुनि जो घुमण जो आदी आहियां। ऐं मां ख़ासि करे मुंहिंजी ज़िंदगी में हाणे बि मुंहिंजूं ज़मीनूं आहिनि, मूं वटि ज़मीनूं जीअं फसल थींदा आहिनि उहे फार्म हाउस आहिनि ऐं केटल फार्म आहिनि। उन्हनि में जेको मूंखे वेही करे उन शयुनि खे ॾिसंदो आहियां, जीअं फल थी विया या बाग़ थी विया, उन्हनि शयुनि ते मूंखे ॾाढो घुमण जो मज़ो ईंदो। ॻोठाणी लाइफ खे पसंदि कंदा आहियो या शहर जी? ॻोठाणी लाइफ। ॻोठ वेंदा आहियो? सालनि में कॾहिं वेंदो आहियां, लेकिन ॻोठ जी जेकी सिक हूंदी आहे या ॻोठ जी जेकी ख़्वाहिश पूरी करणी हूंदी आहे, उहो मुंहिंजो हिते साकरो में बनियूं आहिनि, नज़दीक आहिनि। मां हर 8 ॾींहं ते उन बनी ते वेंदो आहियां ऐं उहे जेके ख़्वाहिश जेकी ॻोठ जी वञण जी हूंदी आहे
उहो ॿनियुनि में या उन्हनि फार्म मच्छी फार्म ते या उन्हनि शयुनि में या झीलनि में उहे ज़मीनुनि में आहिनि जिते किश्तियूं आहिनि या अहिड़ियूं शयूं आहिनि उहे उते मां वक़्तु पास कंदो आहियां उन मां ई इंजॉय कंदा आहियूं। जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां भाउ भेणनि में सभिनी खां वॾा आहियो, त नंढे हूंदे बाबा अम्मा खां कॾहिं दड़का खाधा या हमेशह लाडला टाइप रहे? हाँ, इहो मूंखे ॾाढो प्यारु मिलियो। मूंखे सभिनी खां मां वॾो हुयुमि, लेकिन मुंहिंजो घर में घटि रहण जे करे मूंखे प्यारु मिलियो। सभिनी खे एतिराज़ु हूंदो हुयो, मुंहिंजे चाचनि मां या ॿियनि मां जंहिंखे बि औलाद हुई, सॼे ख़ानदान खे इहो एतिराज़ु हूंदो त मुंहिंजे नाले कंहिंखे ज़्यादा प्यारु मिले थो। ऐं पोइ मुंहिंजो वालिद साहिबु ऐं मुंहिंजी वालिदा इहा ॻाल्हि कंदा हुया त हिनखे प्यारु तॾहिं मिले थो, हे अचे थो असां वटि टोटल हिकिड़ो ॾींहुं। उन वक़्त में छुटी हूंदी हुई ख़मीस जुमो, सो मां हिकिड़ो ॾींहुं घर वेंदो हुयुमि त उन में दड़का त परे पर उन्हनि जी ॻाल्हाइण जो टाइम बि शायदि घटि मिलंदो। सो मूंखे घर मां केॾां बि दड़का कोन मिलिया ऐं हर वक़्तु मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ जेको आहे सो उहे सिकंदा हुया की कुझु वेह, ऐं मां संजीदा नंढे लाइ वठी हुयुमि। घणो अटैच कंहिंसां रहियो, वालिद सां या वालिदा सां? ॿिन्हिनि सां रहियमि, बाक़ी वालिदा त नंढे लाइ तमामु क्लोज़ हूंदी आहे, पर लेकिन बाद में वालिद साहिब सां मां ज़्यादा रहियुमि। ख़ुशी जो को अहिड़ो लम्हो जेको न विसरंदो हुजे? मूंखे अहिड़ी यादि कोन्हे, पर मूंखे जॾहिं पुटु ॼायो उनमें मूंखे ख़ुशी ॾाढी थी, पर उहो पुटु जहिड़े टाइम ॼायो ऐं ख़ुशी सां गॾु ग़मी थी, उहो लम्हो मूंखे इन जे करे कोन थो विसरे की हू पैदा थियण खां पोइ नंढड़ो ई प्रीमेच्योर पैदा थियो। सो उन में ॾाढा उन ॾुख ॾिठा ऐं उहो ख़ुशी बि थी, ऐं उन वक़्त में उहो पुटु जहिड़े टाइम ॼायो त उहो लम्हो मूंखे नथो विसरे। उनखे ख़ुशी बि चई सघो था या उनखे ग़मी बि चई सघो था, ॿई मिक्स हुया। पैदा थियो त ख़ुशी थी, पर जीअं पैदा थियो त उहो प्रीमेच्योर हुयो। ऐं उन वक़्तु मां बिलावल साहिबु चयो त लाहौर अचो, सो मां हुन वक़्तु 8 ॾींहं पूरा मां लाहौर रहियुमि ऐं उहो NICU में रहियो। उहो NICU में रहियो ऐं उहो ॾुखियो वक़्तु मुंहिंजे पुट ते हुयो ऐं मुंहिंजा फैमिली, मुंहिंजा घर वारा उन पुट जे मथां आगा खान में वेठा हुया। ऐं हर वक़्तु इहा ख़बर ईंदी हुई त को टाइम कोन्हे को कहिड़े टाइम हू पंहिंजो मतिलबु दुनिया खां वञे हलियो, अला न करे। सो उहो वक़्तु मूंखे एॾो यादि ईंदो आहे त पोइ मां होॾां चेयरमैन साहिब जी रोज़ जी मीटिंग हूंदी, 8 ॾींहं पूरा लाहौर में हुयासीं ऐं काफ़ी सारे दोस्तनि जॾहिं मां होटल ते वेंदो हुउमि उन्हनि सां गॾु रहियल हुयासीं, त मां ॿाहिरि वञी फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुयुमि घर वारनि सां त मां अचां पियो या ईंदुमि। सो ऐं उन्हनि खे ईअं चवंदो हुयुमि त मुंहिंजी फ्लैट कोन थी थिए ऐं जहाज़ अॼु बि कोन मिलियो, सुभाणे बि कोन्हे। सो इहे मां उन्हनि खे दिलासा ॾींदो हुयुमि घर वारनि खे। सो 8 ॾींहं पूरा मां लाहौर रहियुमि ऐं रोज़ानो मां चेयरमैन साहिब जे प्रोग्राम में रोज़ानो शाम जो अटेंड कंदो हुयुमि ऐं 8 ॾींहं पूरा हुयासीं मुसलसल। जॾहिं 8 ॾींहं पूरा थिया त पोइ असां आयासीं कराची ऐं जीअं मां कराची आयुमि त उन ॾींहुं ई उमर जत असांजो दोस्त हुयो, उनजो जनाज़ो थियो। पहिरें मां उन जनाज़े में वियुमि, पार्टी जो जनाज़ो हुयो, उनजो जनाज़ो पढ़ी करे पोइ मां पंहिंजे पुट ॾे वियुमि जंहिंखे मां वञी ॾिठो। सो उहो वक़्तु मां सम्झां थो ॾाढो को अहिड़ो पल जेको यादगार हुजे, कॾहिं बि न विसरंदो हुजे? मुंहिंजा यादगार जेके आहिनि उहे इहे आहिनि जॾहिं मूंखे मुंहिंजे वालिद साहिबु जॾहिं मां क़ुर शरीफ़ जो हिफ़िज़ कयो ऐं उन वक़्तु मुंहिंजे वालिद साहिबु सॼी बिरादरी खे घुरायो त मुंहिंजे नाले चवंदो उन हिफ़िज़ कयो आहे। पोइ विहारे जॾहिं मूंखे सभिनीनि पग ॿधी ऐं उन ॾींहुं ई फ़ैसिलो कयो वियो त हिफ़िज़ जी पग मूंखे आलमन ॿधराई, लेकिन उन ॾींहुं घर में फ़ैसिलो थियो त मुंहिंजे वालिद साहिब जे हूंदे मूं ते पंहिंजी बिरादरी जी पग ईंदी। सो उहो लम्हो मूंखे बिल्कुलु उहो आहे कि उन वक़्तु मां नंढे हूंदे मूं ते पंहिंजी बिरादरी जी पग आई ऐं मुंहिंजे ॾाॾा बि मूंखे पग जी वर ॾिराया, मुंहिंजे वालिद साहिब बि मूंखे पग जा वर ॾिराया। सो इहो ज़िंदगी में मूंखे नथो विसरे। इहा शइ मुंहिंजे लाइ अजीब हुई त हमेशह ईअं थींदो आहे ख़ानदान जे अंदरि का फ़ौतगी थींदी आहे,
उनखां पोइ उहा पग कंहिं पुट ते ईंदी आहे। इहो पहिरियों दफ़ो मुंहिंजे लाइ हुयो त मुंहिंजे ॾाॾा ऐं उहो मुंहिंजे ॾाॾा जी ख़्वाहिश हुई त मां जी पंहिंजी ज़िंदगी में मां पग पंहिंजे पोटे खे ॿधाइणु चाहियां थो। सो उहा ज़िंदगी जे या वॾी मिसाल हुई कि उहा पग मुंहिंजे मथां नंढे हूंदे खां आई। खाइण पीअण में छा पसंदि कंदा आहियो? खाइण पीअण में मूंखे भिंडी पसंदि आहे, दाल पसंदि आहे ऐं अंब चांवर पसंदि आहिनि जेके ख़ासि करे। बाक़ी मुर्गी जो गोश्त बिल्कुलु न खाईंदो आहियां। जे देसी मुर्गी हूंदी आहे त खाईंदो आहियां। बकरे जो गोश्त मां खाईंदो आहियां। कॾहिं पाण खे शौक़ु थियो त कुझु पचाइजे? इहा शिकायत घर वारनि खे रही आहे, पर ॿ चकर मां पाण पचायो आहे। ऐं जेको आहे सो मां सूप सुठो पचाईंदो आहियां ऐं जेको आहे सब्ज़ी जेकी आहे भिंडी पचाए वेंदो। रांदियुनि जो कॾहिं शौक़ु रहियो? रांदि में मुंहिंजो शौक़ु घटि रहियो। असल में मां नंढे लाइ खां वठी सीरियस रहियमि। मां जॾहिं नंढो हुयुमि त मुंहिंजे जेके सन वारा हुया उहे सभई ॾाढो एक्टिव, खेल जे मैदान में ॾाढा एक्टिव हुया ऐं मूं ते मयार कंदा हुया त तव्हां उथो कोन था ऐं खेॾो कोन था। सो हिकिड़े ॾींहुं त मूंखे हिकिड़े दोस्त चयो त तव्हांजी चेल में भला कुझु मसइलो आहे छा, तव्हां बिल्कुलु ई जेको आहे सो सीरियस रहो था। सो मां ॾाढो खेल जे मैदान में कमज़ोर रहियुमि ऐं वॉलीबॉल खेॾियुमि। जॾहिं पढ़ंदा हुआसीं वॉलीबॉल खेॾियुमि ऐं कुझु न कुझु जेको आहे सो मल वारो या ॿियो जेको सकाफ़ती आहिनि उन में कुझु न कुझु हिसो वरितमि। बाक़ी शयूं क्रिकेट में तमामु घटि। सो खेल में मुंहिंजो हिसो घटि रहियो। गुस्सो ईंदो आहे? गुस्सो मूंखे सिर्फ़ु कूड़ ते ईंदो आहे। केर बि मुंहिंजे साम्हूं कूड़ ॻाल्हाईंदो सच हुजे त कोन, ऐं उन ॻाल्हि ते मूंखे बुरो लॻंदो आहे त जॾहिं माण्हू केरु कंहिंखे कूड़ ॻाल्हाए। सो इंसान आहियूं, गुस्सो ईंदो आहे, पर कोशिशि कंदो आहियां कि गुस्से खे पंहिंजे अंदरि समेटण जी। पर महसूसु ईअं थींदो आहे अॻे दोस्तनि खे कि इलाही गुस्सो करे वियो ऐं गुस्से खे लफ़्ज़नि जी मंज़िल ताईं ॻाल्हाईंदो आहियां। गुस्से खे हथनि ताईं ऐं बाक़ी शयुनि ताईं कॾहिं कोन खयो। ज़िंदगी में कॾहिं को पछतावो रहियो आहे? यादि नथो अचे कि कंहिं शइ ते मूंखे एॾो पछतावो रहियो हुजे, छो जो मां हमेशह जॾहिं का शइ मूंखां न थींदी आहे या का शइ रहिजी वेंदी आहे त मुंहिंजी आदत आहे मां उन शइ खे पोइ ते डिस्कस घटि कंदो आहियां। छो जो कॾहिं बि का शइ पोइ ते डिस्कस कबो नुक़सान वारी शइ ते त उहा अॻिते निकिरी कोन सघंदा। त मुंहिंजी हमेशह घर वारनि सां बि इहा रहंदी आहे कि जेके ख़तमु थी उनखे पछतावो मूंखे नथो सम्झ अचे। लेकिन हिकिड़ो ज़रूरु मूंखे पछतावो थियो आहे जॾहिं मुंहिंजी वालदा मूंखे थियो कोरोना थियो। कोरोना जे अंदरि मुंहिंजी वालदा मूं वटि आई ऐं मूंसां उहा मिलणु चाहे पई त मां मुंहिंजे नाले चई मां उनखे भाकुर पाईंदमि या उनखे चुमी ॾींदमि। सो वालदा शफ़ीक़ हूंदी आहे, उहा चुमी ॾियण जी कोशिशि करे पई मूंसां। सो मां उन वालदा खे चुमी ॾियण जी पोज़ीशन न हुई मूंखे कि मूंखे वालदा भाकुर पाए या हथु लॻाए, छो जो कोरोना जे पेशेंट जे लाइ सख़्तु मना बि हूंदो आहे ऐं मुंहिंजो नुक़सान बि थिए आहे। सो उन ॾींहुं ई मुंहिंजी वालदा जॾहिं मूंखां वई त शाम जो उहा फौत थी वई। सो उहो मूंखे पछतावो रहियो। ऑफिस में सुबुह सवेर पहुचंदा आहियो या लेट थी वेंदा आहियो? ऑफिस में मुंहिंजो टाइम टेबल सही आहे ऐं मां हमेशह सुबुह जो मां पहिरें उथण जो जेको मुंहिंजो टाइम आहे, मां सुबुह जो उथां थो सवेर ऐं सुबुह जो उथी करे पहिरें मां क़ुरान शरीफ़ जी दौड़ कंदो आहियां। उहो दौड़ करे पोइ मुंहिंजी आदत आहे मां नाश्तो कंदो आहियां ऐं मुंहिंजो उथण जो टाइम जेको आहे उहो 8:30 खां कंफर्म आहे, कॾहिं 8 कॾहिं लेट थियां बि 8:30 ऐं मां 9:30 बजे ताईं 9 बजे ताईं हेठि लही ईंदो आहियां। हेठि जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि 9 खां मां 9:30 10 ताईं मां उते सभिनी दोस्तनि सां मिली उतां जा कमु निपटाईंदो आहियां ऐं बाद में ऑफिस जो टाइम आहे मुंहिंजो तक़रीबन 10 10:30 बजे। सो जेकॾहिं ऑफिस जो पहुचणु मुंहिंजो पहिरें अवाम सां मिलंदो आहियां, जेके मुंहिंजे घर अची वेंदा आहिनि, जेके असांजी वॉन्टर आहिनि या सपोर्टर आहिनि, उहे घर ईंदा आहिनि। 9 बजे खां मां उते घर ई उन्हनि सां मिलंदो आहियां।
2 घंटनि ताईं जेके दोस्त ईंदा आहिनि, जेके मसइला हूंदा आहिनि, जेके ज़ाती नोयत जा या का उहो निपटाए करे 10 साढे 10 ते मां ऑफिस 11 खां पहिरियों पहुची वेंदुमि। नज़ीर साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। जी नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम धरती जा सितारा में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भली कार चवंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। जीअं तव्हांजो ऐं नाज़रीन जो हिकिड़ो फेवरेट सेगमेंट आहे जेको असां कंदा आहियूं गाॾीअ में। छो जो मौला अली जो बि हिकिड़ो कॉल आहे त अगरि तव्हांखे कंहिंखे सुञाणो आहे त हुन सां सफ़र कयो। ड्यूरेशन त असांजी हिते न आहे, पर थोरो सफ़र करे नज़ीर अहमद साहब सां अञा ॻाल्हि ॿोल कंदासीं असां सां। नज़ीर अहमद भुट्टो साहब सां वेठासीं, हुननि जे ऑफिस में हुनजी ज़िंदगी जे बाबति ॻाल्हि ॿोल कईसीं, हुनजे प्रोफेशनल लाइफ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हाणे मौजूदु आहियूं गाॾी में, अञा कुझु सवाल जवाब कंदासीं। जी नज़ीर साहब, त इहो ॿुधाइजो त कॾहिं कंहिंजी दिलि ॾुखाई आहे? कोशिशि कई आहे की दिलि कंहिंजी न ॾुखाइजे, पर कॾहिं ईअं थिए थो कंहिं जॻह ते अगरि मां कंहिंखे चई वियुमि कुझु त बाद में कोशिशि कंदो आहियां उनखे फ़ोन करे या उनखे जहिड़े टाइम निकिरी वेंदो आहे या उते रस्ते सां थींदो आहे त उनखे वापसि मां राज़ी कंदो आहियां। छो जो ड्रिज थींदो आहे की अलाह साईं सभिनी में वसे थो, दिलि ॾुखाइण सां गॾु वरी पोइ राज़ी बि करिणो पवंदो आहे। अच्छा नज़ीर साहब, जीअं तव्हां ॿुधायो तव्हां हाफ़िज़ क़ुर आहियो, छा अव्हांजे ॿारनि मां का अहिड़ी औलाद जेका क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ कंदी हुजे या कंदो हुजे? हा, मुंहिंजी नंढड़ी करे थी पई ऐं क़ुर शरीफ़ सभु पढ़िया आहिनि ऐं हिकिड़ी न्याणी मुंहिंजी हिफ़्ज़ करे पई ऐं उहा जेको आहे सो थी सघे थो 4-5 महीने में मुंहिंजो हिफ़्ज़ थी वञे। हा, हिफ़्ज़ करण में क़ुर शरीफ़ अव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट हुयो या तव्हांजे माउ पीउ जी कोई ख़्वाहिश हुई? मुंहिंजे वालिद साहब जी ख़्वाहिश हुई हिफ़्ज़ करणु त हाफ़िज़ थिए, सो वालिदा ऐं वालिद जी ॿिन्हिनि जी ख़्वाहिश हुई। सो मूंखे पंहिंजो बि शौक़ु हुयो, सो मां हिफ़्ज़ कयो। अहिड़ो कहिड़ो रिश्तो आहे जंहिंसां पंहिंजे दिलि जी हर ॻाल्हि शेयर कंदा आहियो? ॾाढो ॾुखियो ज़मानो आहे ऐं ॾाढो मुश्किल आहे की दिलि जी हर ॻाल्हि शेयर कजे। मां आसिफ़ अली ज़रदारी साहब जी हुन ॻाल्हि खे कोट कंदुमि त उहो चवंदो आहे दिलि आहे जेके हर ॻाल्हि कजे तो रहिजे थी कोन, पर कोशिशि कंदो आहियां की दिलि जी ॻाल्हि पंहिंजे वालिद साहब सां शेयर कयां ऐं मां पंहिंजे वाइफ सां शेयर कयां। ज़्यादा ॻाल्हि मां पंहिंजे घर जे वाइफ सां शेयर कंदो आहियां, घर जूं ॻाल्हियूं ऐं जेके का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त शेयर करे हिक ॿिए सां असां डिस्कस कंदा आहियूं। कोई अगरि तव्हांखे मशवरो ॾिए त हुन ते अमल कंदा आहियो? मां मशवरे खां पोइ अमल कंदो आहियां, लेकिन सोचे करे बाद में फ़ौरन मां अमल न आहियां कंदो। ॿुधण खां पोइ हिकिड़े साइड जॾहिं ॿुधंदो आहियां तॾहिं ॿी साइड खे चेक कंदो आहियां, उनखां पोइ मां उन शइ ते अमल कंदो। कंहिं ते ट्रस्ट जल्दी करे वठंदा आहियो या न? पहिरें मुंहिंजी आदत हूंदी हुई मां ट्रस्ट जल्दी कंदो हुयुमि, लेकिन कुझु धोखा मिलण खां पोइ कुझु नाजाइज़ूं ॾिसण खां पोइ नाजाइज़ी जॾहिं थिए थी त हिन टाइम मां जल्दी में ट्रस्ट न आहियां कंदो ऐं ॾाढो सोचींदो आहियां, उनखां पोइ मां कंहिं ते एतमाद कंदो आहियां। एतमाद जो जल्दी में करणु हिन टाइम मुंहिंजी आदत हाणे न आहे। दोस्ती जल्दी थी वेंदी आहे या टाइम वठंदा आहियो? दोस्ती जल्दी थी वेंदी आहे। नज़ीर साहब, को अहिड़ो मैसेज जेको ॾियणु चाहियो असांजे प्रोग्राम जे लाइ? सुठो लॻो, तमामु ज़बरदस्त तव्हांजी टीम आहे ऐं मूंखे हिकिड़ो प्रोग्राम तव्हांजो मां ॾिठो हुयो, उन में बि मूंखे सुठो लॻो। मैसेज मुंहिंजो इहो आहे त तमामु जेके असांजा चैनल आहिनि उन चैनलनि खे जेको जेन्युइन शइ आहे उहा ॾेखारणु खपे ऐं मीडिया जो जेको रोल आहे उहो पाकिस्तान जे लाइ तमामु अहम आहे। छो जो मीडिया हिकिड़ो सुतून आहे, सियासत हिकिड़ो सुतून आहे, 4 सुतून आहिनि 5। सो मीडिया खे जेकॾहिं पंहिंजी कवरेज, पंहिंजी जेकी ख़बर आहे उहा ठीक सां हूंदी त तमामु मुआशिरे खे हक़ीक़तुनि जी ख़बर पवंदी ऐं जॾहिं मीडिया जे अंदरि ख़बर ग़लति हूंदी त मुंहिंजे ख़्याल में उहो सभिनी जे लाइ नुक़सानदेह हूंदी आहे। जो मीडिया ते जेको ट्रस्ट आहे उहो बहाल हुजणु खपे ऐं मीडिया ते जेको एतमाद आहे उहो बहाल हुजणु खपे। इन जे करे मीडिया जे दोस्तनि सां गुज़ारिश आहे कि पंहिंजी रिपोर्टिंग जेकॾहिं पंहिंजे चैनल या पंहिंजे मेंबर खां जेकी अचे थी उनखे वेरीफाई, कुझु चैनल जल्दी कंदा आहिनि, कुझु डीप में वेंदा आहिनि। सो इहो मैसेज आहे मीडिया जे दोस्तनि जे लाइ।
नज़ीर साहब अवां जी वॾी महिरबानी। सवाल त घणा हुया पर वक़्तु घटि आहे। जी नाज़रीन, त इन सां गॾु प्रोग्राम धरती जा सितारा जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी होस्ट काइनात आफ्ताब खे ॾींदा इजाज़त। सदाईं।